मां तव्हांजी होस्ट हीना अगनानी हिकु दफ़ो वरी जी ख़ुश त जहां ख़ुश प्रोग्राम तहत तव्हांजो हार्दिक स्वागत करे रही आहियां। दोस्तो, ईश्वर असांखे 5 इंद्रियूं नेमत तौर ॾिनियूं आहिनि। इहे सभई इंद्रियूं हूअं त अहमियत वारियूं ई आहिनि, पर उन्हनि मां हिकु अखि जेका असांखे कुदरत हिकु गिफ्ट ॾिनी आहे, उहा बिल्कुलु अहमियत वारी आहे। ॿिए लफ़्ज़नि में चइजे त ही हिकु असांजो कैमरा आहे जंहिंसां असां सॼी दुनिया खे ॾिसी सघूं था, दुनिया जा हसीन नज़ारा असां ॾिसी सघूं था। जेकॾहिं असांजी अखि में कुझु प्रॉब्लम आहे, अखि जी काई बीमारी आहे, या असांजे अखि मां ॾिसण जी शक्ति यानी नज़र हली वञे थी, त पोइ असांजे लाइ पूरी दुनिया बेकार आहे। दुनिया जो कोई बि मज़ो उन अखि जी कमीअ खे पूरी न करे सघंदो। हा दोस्तो, अॼु असां पंहिंजे हिन मंच ते डॉक्टर JL विधाणीअ खे इनवाइट कयो आहे। हू असांखे अॼु अखि जी बीमारियुनि जे बारे में ॿुधाईंदा। डॉक्टर विधाणी असांजे अहमदाबाद में 25 सालनि खां प्रैक्टिस करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि जो स्वागत कयूं। तव्हांजो स्वागत आहे असांजे मंच ते। नमस्ते सभिनी दर्शकनि खे डॉक्टर विधाणीअ नमस्ते आहे। जीअं त हीना चयो आहे त अखियुनि असांखे ईश्वर जी ॾिनल बेशकीमती तोहफ़ो आहे। जे अखियूं आहिनि त असां हिन ज़िंदगीअ जा सभु रूप ॾिसी सघूं था। सिज चंड तारा जे प्रकृतिअ जा जेके बि नज़ारा आहिनि उहे अखियुनि सां ई ॾिसी सघूं था। त अखियूं आहिनि त सिंधीअ में चवणी बि आहे त अखियूं आहिनि त सभु कुझु आहे। जे अखि बिना हिन ज़िंदगीअ में अंधकार ई अंधकार आहे। तंहिंजे करे असांखे पंहिंजी अखियुनि जो ज़रूरु ध्यानु रखणु घुरिजे। नंढे हूंदे खां ई वधीक अखियुनि ते ध्यानु रखिजे, छो त अॼुकल्ह नंढनि ॿारनि खे पढ़ाईअ खां शुरूअ खां ई पढ़ाईअ जो काफ़ी प्रेशर थो पए। तंहिंजे करे अखियुनि ते शुरूअ खां ई ध्यानु रखणु ज़रूरी आहे। जी डॉक्टर, हिकु अहम सुवाल मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि कि पहिरें ज़माने में एतिरो ॿारनि खे या वॾनि खे चश्मो नज़र न ईंदो हो, यानी उन्हनि जी नज़र सुठी हूंदी हुई, पर अॼु जे ज़माने में हर हिकु ॿार खे हर हिकु वॾे खे चश्मो लॻो ई पियो आहे। इन जो कारण छा आहे? उनजो कारण त ईअं आहे, जीअं पहिरें जे ज़माने जा जेके खाध खुराक हुआ, हाणे उहे खाध खुराक रहिया कोन्हनि। पहिरियों ॿार खीर, साई भाॼियूं, फ्रूट्स वग़ैरह वधीक खाईंदा हुआ। अॼुकल्ह फास्ट फूड जो ज़मानो आहे त नंढे हूंदे खां ई ॿार चिप्स, पिज़्ज़ा, बटर इहे वधीक ॿाहिरि खाइनि था। ग्रीन वेजिटेबल, फ्रूट्स ऐं खीर खाइनि ई कोन था। जीअं पहिरीं चवणी हुई, जेको खीर पीए सो वीर थिए, या सायूं भाॼियूं खाईंदा हुआ, या आउटडोर गेम्स कंदा हुआ। अॼुकल्ह ॿार सॼो ॾींहुं या त टीवीअ ते वेठा आहिनि, या पढ़ाईअ जो प्रेशर बि अॼुकल्ह काफ़ी वधीक थी वियो आहे। नंढे हूंदे खां ई ॿारनि खे एडमिशन जी बि तकलीफ़ आहे। त 3 साल जो ॿारु आहे त 3 साल जे ॿार खां शुरूअ खां ई पढ़ाईअ जे प्रेशर जे करे कंटिन्यूअस पढ़ंदा था रहनि ऐं खाधे पीते ते ध्यानु नथा ॾियनि। इन करे ई ॿारनि खे चश्मो नंढी उमिरि में ई अची थो वञे। बराबरि। असांजा वॾा ईअं चवंदा आहिनि कि भई अछो मखणु खाइजे, अछे मखण सां खाइण सां अखियुनि जी रोशनी तेज़ थींदी आहे। छा इहा ॻाल्हि सही आहे? अछो मखणु न, पर विटामिन ए जूं शयूं जंहिंमें वधीक आहिनि, जीअं त फ्रूट्स में जीअं एप्पल आहे, मौसमी जूस आहे, पपीतो आहे। साइन भाॼियुनि में जीअं पालक आहे, मेथी आहे, गजरूं आहिनि, त इहे विटामिन ए सां भरपूर आहिनि। इन्हनि खाइण सां असांखे विटामिन ए भरपूर थो मिले, त असांजूं अखियूं सुठियूं रहनि थियूं ऐं चश्मे अचण जी संभावना घटि थी वञे। त ॿारनि खे शुरूअ खां ई ग्रीन वेजिटेबल, फ्रूट्स ऐं मिल्क इन्हनि ते ध्यानु ज़रूरु ॾियणु खपे। इन खां अलावा टीवीअ जो मना त नथो करे सघिजे, पर सॼे ॾींहं में कलाक खां वधीक टीवी न ॾिसिजे। जेतिरो थी सघे परे घटि में घटि 6 फुट, घटि में घटि 10 फुट परे खां ॾिसिजे। उन खां अलावा लेट नाइट ऐं लेटे न पढ़ाई कजे न टीवी ॾिसिजे, छो त लेट नाइट पढ़ाई ऐं टीवीअ सां अखियुनि ते ज़ोर वधीक थो पए, त नंबर अचण जा चांसिस वधी था वञनि। बराबरि। ऐं ॿियो कि हिकु चवणी आहे त भई माइट चवंदा आहिनि कि सुबुह सुबुह जो नंगे पांव गार्डन में हलो, साए गाह ते हलो त तव्हांजूं अखियूं तेज़ थींदियूं। छा ईअं थींदो आहे वाक़ई में? उनजो मेन हिकु कारण इहो ई आहे कि जीअं सुबुह साण जो उथूं था त असांखे नेचुरल हिकिड़ो त कुदरती जीवन शैली थी वञे ऐं असांखे ऑक्सीजन वधीक थी मिले। त उन ऑक्सीजन जे करे शरीर में जेके बि बीमारियूं आहिनि, एक्चुअली ॾिठो वञे त ऑक्सीजन जे घटिजण जे करे अॼुकल्ह पॉल्यूशन या भीड़ भाड़ या
जंहिं माहौल में भई जीअं असां शहरनि में रहूं था त ग्रीनरी घटि थी वई आहे, त उन करे असांखे ऑक्सीजन घटि थी मिले, तंहिंजे करे बीमारियूं वधी वियूं आहिनि। त सुबुह साण उथण सां उहे ऑक्सीजन जेका मिले थी त सभिनी बीमारियुनि खे घटि करे थी, त उन जो इफेक्ट अखि ते बि थो पए, त तंहिंजे करे अखियूं सुठियूं रहनि थियूं। बराबरि। ऐं अॼुकल्ह जेको ॿारनि खे नंढी उमिरि में ई चश्मो अची थो वञे पियो, त उहो न अचे उन लाइ त तव्हां डाइट असांखे ॿुधाए छॾी, पर हाणे जेकॾहिं अची वियो आहे ऐं माइटनि खे नथो वणे की इहे भई ॿारु चश्मो थो पाए, त अॼुकल्ह लेज़र ऑपरेशन बि जाम निकिता आहिनि, त उन्हनि जे बारे में कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे? जी, चश्मे लाहिण जे लाइ अॼुकल्ह लेज़र ऑपरेशन आहे। पहिरें ज़माने में जेको ऑपरेशन थींदो हो उनखे RK चवंदा हुआसीं, उन ऑपरेशन जूं काफ़ी साइड इफ़ेक्ट हूंदा हुआ। हाणे लेज़र जेको आहे उहो इलाही सेफ ऑपरेशन आहे, पर उहो ऑपरेशन 18 साल खां पोइ ई कराइजे। जे ॿारु प्रोफेशनल कोर्स कंदो हुजे, जीअं इंजीनियरिंग आहे, मेडिकल आहे या चार्टर्ड अकाउंटेंट आहे, त पोइ पढ़ाईअ खां पोइ कजे। त 18 या 20 साल खां पोइ जे नंबर 1 साल ताईं न वधियो आहे त उन खां पोइ लेज़र ऑपरेशन कराए सघिजे थो, ऐं इहो ऑपरेशन काफ़ी सेफ आहे। ऐं -10 नंबरनि ताईं ऐं +6 नंबरनि ताईं जे चश्मो आहे त उहो चश्मे जो नंबर इन लेज़र ऑपरेशन सां 100% निकिरी थो वञे, ऐं इहो हमेशह जे लाइ निकिरी वेंदो आहे। त इहो ऑपरेशन 18 साल खां पोइ ऐं 35 साल ताईं कराइणु खपे, छो त वरी 40 साल खां पोइ वेझे जो नंबर अचणु शुरू थी वेंदो आहे। बराबरि। यानी परे जो या वेझे जो ॿई नंबर हिन ऑपरेशन सां दूरि थी सघनि था, पर उहो एज लिमिट आहे 40 सालनि खां पहिरीं। बराबरि। अॼु जी जीअं लाइफस्टाइल आहे त ॿार सॼो ॾींहुं कंप्यूटर ते वेठा हूंदा आहिनि या त पोइ मोबाइल ते वेठा हूंदा आहिनि, त उन सां छा अखियुनि ते असरु पवंदो आहे? जी, कंप्यूटर ते असां जेके कंटिन्यूअस विहूं था त असां पंहिंजी पलक झपकणु भुलिजी था वञूं, त इन करे ड्राई आई थी वेंदी आहे। त अॼुकल्ह जेके IT प्रोफेशनल्स आहिनि, जेके कंप्यूटर ते कंटिन्यूअस वर्क कनि था, त उहे शाम जो काफ़ी थकिजी था पवनि, अखियूं थकिजी थी पवनि, उन करे मथे में सूर बि थो थिए। त इहो न थिए, इन खे असां चवंदा आहियूं कंप्यूटर विज़न सिंड्रोम। त इहो न थिए, इन करे असां IT प्रोफेशनल खे चवंदा आहियूं, जे तव्हां जॾहिं कंटिन्यूअस कंप्यूटर ते कमु था कयो त उन जे लाइ टीयर सब्स्टिट्यूट ईंदा आहिनि, जेके असांजे अखि में हूअं ई आंसू ठहंदा रहंदा आहिनि, पर जीअं कंटिन्यूअस असां कमु कयूं था त उहे ड्राई आई थी वञनि, त उन करे लुब्रिकेशन घटि थो थी वञे, त उन करे अखियूं ड्राई थी वञनि। इहे न थियनि त इहे ड्रॉप्स जेके बि कंप्यूटर ते वेहंदड़ कमु कंदड़ प्रोफेशनल्स आहिनि, उन्हनि खे हर 3 कलाक में इहे ड्रॉप्स विझणु खपे, त इहे लुब्रिकेशन जो कमु कंदा। जीअं असांजे कार में पेट्रोल सां गॾु ऑयल विझंदा आहियूं त उनजी लाइफ वधी वेंदी आहे, तीअं इहे लुब्रिकेंट विझण सां अखियुनि में जेका थकावट थिए थी उहा थकावट नथी थिए। बराबरि। हाणे अखियुनि जी बीमारियुनि में हिकु बीमारी वधीक सभई उन खां वाक़िफ़ु हूंदा, हर कंहिंखे थी हूंदी, उनखे चवंदा आहिनि सिंधीअ में अखियूं उथलणु या कंजक्टिवाइटिस बि चवंदा आहिनि, त इहा बीमारी छो थींदी आहे? इहा कंजक्टिवाइटिस जीअं जॾहिं मौसम चेंज थींदो आहे घणो करे, त गर्मीअ खां पोइ जीअं बारिश शुरू थींदी आहे, त इन मौसम में इहा कंजक्टिवाइटिस जी बीमारी घणी थींदी आहे। ऐं इहा बीमारी मोस्टली त वायरल हूंदी आहे ऐं हिक खां ॿिए में इलाही जल्दी फैलिजंदी आहे। त शुरूअ में अखियूं ॻाढ़ियूं थींदियूं आहिनि, पर उन खां पोइ धीरे धीरे बैक्टीरिया बि उन में डेवलप थींदा आहिनि, त इनखे बैक्टीरियल कंजक्टिवाइटिस चवंदा आहियूं। ऐं हिक खां ॿिए में डायरेक्ट ॾिसण सां न थींदी आहे, पर कंहिं न कंहिं इनडायरेक्ट टच सां, जीअं सपोज़ उनजो रूमाल आहे या उनजो टॉवेल आहे, त उहो जे केरु यूज़ करे थो त उनखे थी सघे थो। जीअं माउ खां जे ॿारु उनजे कंटिन्यूस टच में अचे थो त हथु ॿार खे लॻो उहो अखि ते रखियईं त उनखां जल्दी कंजक्टिवाइटिस थी सघंदी आहे। त इहा ॾिसण सां न थींदी आहे। जीअं हिकु मिथ आहे की भई जे असां अखियुनि पेशेंट जे अखियुनि में ॾिसूं त असांखे कंजक्टिवाइटिस जी थी वेंदी आहे। जे ईअं थिए त अखियुनि जे डॉक्टरनि खे सभिनी खां वधीक थिए, पर उहा ॾिसण खां अलावा इनडायरेक्ट टच सां थींदी आहे। त उन पेशेंट जो नैपकिन, टॉवेल, हैंकी इहो सभु अलॻि रखिजे ऐं ड्रॉप्स रेगुलर विझनि, त उहे 5-7 ॾींहंनि में इहा बीमारी ठीकु थी वेंदी आहे। पर इहे कॾहिं बि ड्रॉप्स मेडिकल स्टोर तां डायरेक्ट वठी करे न विझनि, उन्हनि सां कॾहिं कॾहिं नुक़सानु थी सघंदो आहे। त कंहिं बि अखियुनि जे माहिर डॉक्टर खे ॾेखारे करे उनजो ट्रीटमेंट कजे, त इहा बीमारी इलाही सवली आहे ऐं 5-7 ॾींहंनि में ठीकु थी वेंदी आहे। बराबरि। हिकु ॿी बीमारी आहे जेका एज रिलेटेड बीमारी आहे, जंहिंखे चवंदा आहिनि मोतियो सिंधीअ में। त इहो मोतियो छा सभिनीनि खे ईंदो आहे? जीअं मोतियो असांजी अखियुनि में हूंदो ई आहे, त उहो हूअं ट्रांसपेरेंट हूंदो आहे, जंहिंखे असां ईअं चवंदा आहियूं इहे ट्रांसपेरेंट आहे,
पर उमिरि जे करे इन जी ट्रांसपेरेंसी घटिजंदी वेंदी आहे ऐं धीरे 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 उहो अछो थी वेंदो आहे। जॾहिं अछो हिन वांगुरु थी वञे तॾहिं असां हुनखे मोतियो चवंदा आहियूं। त हीअ अखि जे अंदरि त सभिनी जे अखि में आहे ई, पर हीअं ट्रांसपेरेंट आहे त असांखे सभु ॾिसण थो अचे। पर जे हे वाइट ओपेक थी थो वञे त असांखे ॾिसण जी तकलीफ़ थी थिए, इनखे मोतियो चवंदा आहियूं। त अॼुकल्ह इन मोतीअ जो ऑपरेशन करे उन जी जॻह ते आर्टिफिशियल लेंस विझी छॾींदा आहियूं त वापसि असांजी नज़र पहिरियों वांगुरु ई थी वेंदी आहे। ऐं अॼुकल्ह लेंस मल्टीफोकल बि ईंदा आहिनि, त उन में परे जे वेझे जे लाइ कंहिंजो बि चश्मे पाइण जी ज़रूरत न रहंदी आहे। इन खां सवाइ ॿियूं अखियुनि जूं आम बीमारियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? ॿियूं आम बीमारियूं जीअं मोतीअ खां अलावा जीअं अॼुकल्ह हाइपरटेंशन आहे, डायबिटीज़ आहे, इलाही कॉमन थी वियो आहे। त हाइपरटेंसिव रेटिनोपैथी, डायबिटिक रेटिनोपैथी, एज रिलेटेड मैकुलर डिजनरेशन, त इहे थी सघंदो। ऐं डायबिटीज़ में ईअं आहे कि ड्यूरेशन इज़ मोर इम्पॉर्टेंट देन सीवियरिटी। जे कंहिं बि पेशेंट खे 10 साल खां वधीक डायबिटीज़ आहे त उन जे अखि जे परदे ते इफेक्ट थी सघे थो। तंहिंजे करे डायबिटीज़ जे पेशेंट खे भले डायबिटीज़ कंट्रोल हुजे तॾहिं बि हर साल उनखे परदो चेक कराइणु खपे। जे रेटिनोपैथी आहे त उनखे जल्दी असां ठीकु करे सघूं था। इन खां अलावा 40 साल खां पोइ वेझे जो नंबर सभिनी खे ईंदो आहे, त उहो प्रेसबायोपिक करेक्शन ॾेई करे, वेझे जो नंबर ॾेई करे उनखे ठीकु करे सघूं था। त 40 साल खां पोइ आइडियली सभिनी पेशेंटनि खे पंहिंजी अखियुनि जो ज़रूरु चेकअप कराइजे, छो त 40 साल खां पोइ कारो पाणी या ग्लोकोमा अचण जा चांसिस बि रहंदा आहिनि। त इहे कॾहिं कॾहिं पेशेंट खे ख़बर न हूंदो आहे ऐं उन ग्लोकोमा जे करे अखि जी नस आहे उहा दॿिजी वेंदी आहे ऐं हिकु दफ़ो जे उहा नस कमु करणु बंदि करे छॾे पोइ उनजो को बि ट्रीटमेंट कोन्हे। तंहिंजे करे 40 साल खां पोइ हर हिकु, भले अखियूं नॉर्मल हुजनि, ॾिसणु सुठो ईंदो हुजे, तॾहिं बि उनखे अखियुनि जो चेकअप रेगुलर कराइणु ज़रूरी आहे। बराबरि। अॼुकल्ह जाम इश्तिहार बि असां ॾिसंदा आहियूं ऐं टीवी ऐं इन्हनि जे माध्यम सां बि माण्हुनि खे इहा ख़बर आहे त अखि दान बि कई वेंदी आहे। त कहिड़ो इंसानु मतिलबु केतिरी उमिरि ताईं अखि दान करे सघे थो, उहो ॿुधाईंदा? आई डोनेशन महादान आहे। जीअं अखियूं असां पाण दान ॾियूं त हिकु इंसान जे दान ॾिए थो त 2 अखियूं उन दान कयईं, उन्हनि सां अॼुकल्ह इवन 8 पेशेंट जेके आहिनि उन्हनि खे दृष्टि मिले सघे थी। त इन लाइ जीअं असां जॾहिं जीअरा आहियूं तॾहिं असां उनखे डोनेशन फॉर्म कंहिं बि आई बैंक खे भरे करे ॾेई छॾिजे ऐं असांजे रिलेटिव्स खे ख़बर हुजणु खपे कि असांजी इच्छा आहे भई मरण खां पोइ असांखे आई डोनेशन करिणो आहे। ऐं मृत्युअ खां पोइ 8 कलाकनि जे अंदरि अखियूं डोनेशन में वठी छॾींदा आहियूं ऐं जंहिंजी बि कॉर्निया ख़राबु हूंदी आहे त उनखे इहो कॉर्नियल ट्रांसप्लांट कयो वेंदो आहे। त जीअं असां डोनेशन में वठंदा आहियूं त असांखे हीअ अखि पूरी मिलंदी आहे, पर हिनखे कमु ईंदो आहे असांजो हे कॉर्निया जो मथियों पार्ट जेको आहे इहो ई कमु ईंदो आहे। जे सम्झो अंदरि मशीनरी कंप्लीट आहे हिन अखि जी ऐं हीअ कॉर्निया जे ख़राबु आहे त हीअ कॉर्निया उनजी ट्रांसप्लांट करे असां ॿी कॉर्निया जेका डोनेशन में वरिती आहे उहा विझंदा आहियूं त पेशेंट खे वापसि ॾिसी सघिजे थो। ऐं हाणे अॼुकल्ह टेक्नोलॉजी एतिरी डेवलप थी वई आहे कि पहिरियों जॾहिं असां आई डोनेशन वठंदा हुआसीं त 24 कलाकनि जे अंदरि ई उहो ऑपरेशन करिणो पवंदो हो, पर हाणे उन कॉर्निया खे महीने ताईं असां प्रिज़र्व रखी सघूं था ऐं इवन हिकु कॉर्निया मां 4 पेशेंटनि खे रोशनी ॾेई सघूं था। तंहिंजे करे असांजे समाज में वधीक इहा जागृति हुजणु खपे कि मरण खां पोइ आई डोनेशन ॾियूं त ॿियनि खे मरण खां पोइ बि असां हिन दुनिया खे ॾिसी सघूं था। बराबरि। जीअं त तव्हां ॿुधायो त 8 कलाकनि जे अंदरि हिन अखि खे दान करणु तमामु ज़रूरी आहे ऐं उहा ई अखि ॿिए कंहिंखे रोशनी ॾेई सघंदी। पर इहा अखि जेका दान कई वई आहे उहा बराबरि सोर्सिस ताईं पहुती आहे, उहो कीअं ख़बर पवे? उहो आई बैंक जी हिकु जवाबदारी हूंदी आहे कि जॾहिं आई डोनेशन असां कंदा आहियूं त उन आई बैंक जा नंबर्स ॾिना वेंदा आहिनि ऐं असांजी उहा अखि किथे यूज़ थी आहे उहो असां पुछी सघूं था। एग्ज़ैक्ट पेशेंट जो नालो न ॾींदा आहिनि, पर असांखे ख़बर पवंदी आहे कि हीअ अखि तव्हांजी, छो त हिननि आई बैंक वारनि वटि सॼे ऑल ओवर इंडिया मां जंहिंखे बि अखियुनि जी इहा ज़रूरत हूंदी आहे त उहे रिक्वेस्ट ॾींदा आहिनि त इहे आइस पूरे ऑल इंडिया जिते ज़रूरत जे हिसाब सां हूंदी आहे उते इहे मोकिले छॾींदा आहिनि ऐं उते इहो ट्रांसप्लांट कंदो आहे। त जेके बि आई ॾियनि था उन्हनि खे इहा असां ऑपरेशन खां पोइ माहिती ॾिनी वेंदी आहे कि तव्हांजी अखि हिते यूज़ थी आहे। बराबरि।
तव्हां इहा तमामु सुठी ॻाल्हि ॿुधाई असांजे व्यूअर्स खे कि अखि दान करणु सच में हिकु महादान आहे। तव्हां पंहिंजी ॿिनि अखियुनि जे दान सां केतिरनि ई माण्हुनि जी अखियुनि जी रोशनी बणिजी सघो था, जेको बिल्कुलु नेक कमु आहे। अखि जूं हाणे ॿियूं बि बीमारियूं थींदियूं आहिनि, जीअं की कारो पाणी या झामर चवंदा आहिनि, त उहो छा हूंदो आहे? इहो झामर 40 साल खां पोइ कंहिंखे बि थी सघंदो आहे। त अखि जे अंदरि हिकु पाणी एक्वियस फ्लो हूंदो आहे, उहो रेगुलर निकिरंदो रहंदो आहे, पर जे उहो ब्लॉक थी वञे त अखि जे नस ते जेका ऑप्टिक नर्व आहे उन ते प्रेशर कंदो रहंदो आहे, त उन करे अखि जो प्रेशर वधी वेंदो आहे। जीअं शरीर में ब्लड प्रेशर थो थिए, तीअं अखि जो हिकु प्रेशर हूंदो आहे, उहो नॉर्मली 17 खां 23 ताईं नॉर्मल मञियो वेंदो आहे, पर जे उन्हनि खां वधीक थिए त अखि जी नस ते प्रेशर कंदो आहे, त उहा अखि जी नस जेका आहे ऑप्टिक नर्व उहा कमु करणु बंदि करे छॾींदी आहे, त उन खे असां झामर चवंदा आहियूं। त उहो दवाउनि सां बि कंट्रोल में थी सघे थो, ऐं जे दवाउनि सां कंट्रोल न थिए त उन जो ऑपरेशन कयो वञिबो आहे। त इहा बीमारी मोस्टली 40 सालनि खां पोइ थींदी आहे। तंहिंजे करे मां जीअं चयो कि 40 सालनि खां पोइ हर कंहिंखे पंहिंजी अखियुनि जो रेगुलर चेकअप ज़रूरु कराइणु घुरिजे। बराबरि। नॉर्मली कंहिं बि माण्हूअ खे केॾी महिल बि कुझु इन्फेक्शन थी वेंदो आहे त अखि ॻाढ़ी ॻाढ़ी थी वेंदी आहे ऐं उहो उन अखि खे मैटींदो रहंदो आहे, त उन वक़्तु उनखे छा करणु घुरिजे? उन वक़्तु इहे जेको मैटण जेको आहे त इहा एलर्जिक कंजंक्टिवाइटिस आहे, जेका अॼुकल्ह पॉल्यूशन जे करे या धूल मिटीअ जे करे एलर्जी थिए थी, उन करे इनखे एलर्जिक कंजंक्टिवाइटिस चवंदा आहियूं। त इन में बि इहो ई आहे कि अखियुनि जे माहिर डॉक्टर खे ॾेखारिजे, छो त मेडिकल स्टोर वारा स्टेरॉइड वारा ड्रॉप ॾियनि था, उन सां अखियूं त ठीकु थी वञनि, ॻाढ़ी बि लही वेंदी ऐं इरिटेशन बि लही वेंदो, पर उन जा साइड इफेक्ट आहिनि जेके इहो झामर आहे या मोतियो आहे, इन्हनि दवाउनि सां जल्दी अची वेंदो आहे। तंहिंजे करे जे अखि जे माहिर डॉक्टर खे ॾेखारिजे त उहे प्रॉपर दवाऊं ॾींदा आहिनि, त उहा बीमारी जल्दी लही वेंदी आहे। बराबरि। केॾी केॾी महिल ईअं थींदो आहे कि हवा में निकिरण सां कुझु लॻंदो आहे कि अखि में पइजी वियो आहे, ऐं उन टाइम ते अखि खे पाणीअ सां आम तरह लोग माण्हू जेके आहिनि उहे धोअंदा आहिनि। उनखां पोइ बि जेकॾहिं उनखे अंदरि कुझु चुभे त पोइ उनखे छा करणु घुरिजे? हा, त उहो जे फॉरेन बॉडी जे अखि में वञे थी, जे नॉर्मली कचिरो आहे ऐं लॻी करे निकिरी वियो आहे, त उहो पाणीअ में पाणी विझण सां साफ़ु थी वेंदो आहे, या पंहिंजा जेके टीयर्स आहिनि उहे धीरे धीरे उनखे कंट्रोल करे वठंदा आहिनि। पर जे फॉरेन बॉडी अखि में वई आहे त अखि जे डॉक्टर खां ई कढाइजे, त उहे निडिल सां ऐं प्रॉपर मतिलबु केयर करे उहे कढी छॾींदा आहिनि, त अखि खे कोई साइड इफेक्ट न थींदो आहे। त पंहिंजे हथ सां या कंहिं ग़लति शइ सां कढण जी कोशिशि न कजे। बराबरि। वधीक कुझु रब करण सां या मैटण सां अखि खे नुक़सानु थी सघे जी, उन सां कॉर्नियल अल्सर थी सघे थो, त उहो हिकु केयर कजे। तीअं जीअं जे कॉन्टेक्ट लेंस आहिनि अॼुकल्ह जेके ख़ासि करे ॿार आहिनि 15-17 साल खां पोइ, उन्हनि खे चश्मो नथो वणे त कॉन्टेक्ट लेंस था पाइनि, त कॉन्टेक्ट लेंस पाइण जे ओॾी महिल बि केयर रखणु घुरिजे। जीअं कंहिं कॉन्टेक्ट लेंस पाए करे सुम्हणु न घुरिजे। कॉन्टेक्ट लेंस पाए करे जे सपोज़ पाण 2 व्हीलर हलायूं था त उनजे मथां को बि गॉगल पाइजे त डायरेक्ट हवा न लॻे, ऐं कॉन्टेक्ट लेंस जी प्रॉपर केयर कजे, न त कॉन्टेक्ट लेंस सां बि इन्फेक्शन थियण जा चांसिस रहंदा आहिनि, त कॉर्नियल अल्सर थिए त अखि जे काफ़ी नुक़सानु थी सघे थो। त इन्हनि शयुनि खे रेगुलर पाण चेक कयूं, ऐं जे चङी तरह पायूं त कॉन्टेक्ट लेंस जा बि को नुक़सान कोन्हनि। कॉन्टेक्ट लेंस चङो लगातार पाइण सां कुझु नुक़सानु थी सघे थो? सालनि जा साल ॿार जेके हिरी वेंदा आहिनि पोइ कॉन्टेक्ट लेंस ई पाईंदा आहिनि। जे उनजो प्रॉपर केयर कजे, जीअं अॼुकल्ह मंथली डिस्पोजेबल कॉन्टेक्ट लेंस अचनि था, त हर महीने उहे लेंस चेंज कजनि, ऐं केयर उहा इहा ई करणी आहे कि जेॾी महिल पाण सुम्हूं त ओॾी महिल कॉन्टेक्ट लेंस लाहे करे ई सुम्हिजे, ऐं जे थी सघे त 12 कलाकनि खां वधीक पाण कॉन्टेक्ट लेंस न पायूं। बराबरि। इन खां सवाइ केतिरनि ॼणनि खे ॾिठो वियो आहे कि उन्हनि जी अखियुनि मां लगातार पाणी वहंदो ई वेंदो आहे, वहंदो ई वेंदो आहे, त उनजो रीज़न छा हूंदो आहे? इहो 40 सालनि खां पोइ कॾहिं कॾहिं थींदो आहे। इनखे नासूर चवंदा आहियूं, ऐं असांजे सिंधियुनि में पहिरियों इहा तकलीफ़ वधीक थींदी हुई, छो त ॿार सुरमो पाईंदा हुआ, त जेका डक्ट हूंदी आहे नेज़ोलेक्राइमल डक्ट, अखि खां पाणी गले में खणी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं उहा उन करे ब्लॉक थी वेंदी आहे, त इन करे इहा पाणी असांजी अचण जी तकलीफ़ या इहा नासूर थींदो हो। तंहिंजे करे अॼुकल्ह डॉक्टर चवंदा आहिनि त ॿारनि खे सुरमो न पाइजे। बराबरि। त उहा जेका प्रॉब्लम आहे उनजो कोई इलाज आहे? जे उहा वधीक तकलीफ़ हुजे, हूअं त एंटीबायोटिक ड्रॉप सां ठीकु थी वेंदो आहे, जे तकलीफ़ वधीक हुजे त पोइ उनजो ऑपरेशन थींदो आहे। कॾहिं कॾहिं अखि जी हिकिड़ी बीमारी आहे आनड़ी, उहा निकिरी पवंदी आहे, त उहा छो निकिरंदी आहे?
उहा बि अॼुकल्ह फास्ट फूड जीअं ख़ासि करे पाणी पूरी कचौड़ी समोसा चिप्स चॉकलेट पिज़्ज़ा बर्गर इहे खायूं था त इन्हनि में जेको ऑयल वग़ैरह जेको यूज़ थिए त उन करे इहा आनड़ी थी सघंदी आहे। त उन करे बि इहो ई आहे की उनजो नंढो ऑपरेशन थींदो आहे, हिनखे कैलिजियन चवंदा आहियूं। त उनजो हिकु माइनर ऑपरेशन थींदो आहे त उन सां इहा ठीकु थी सघंदी आहे। ऐं ख़ासि करे पोइ इहो ई आहे की असां उन्हनि पेशेंट खे ईअं चवंदा आहियूं ख़ासि करे पाणी पूरी कचौड़ी समोसा चिप्स चॉकलेट पिज़्ज़ा बर्गर दाल पकवान पकोड़ा मतिलबु जंहिंमें ऑयल वधीक थो यूज़ थिए त उहे यूज़ घटि कनि त पोइ उनजी आनड़ी जी थियण जी संभावना घटि थी वेंदी। अच्छा, मतलब इहा त असांखे ख़बर ई न हुई की इहे सभु शयूं खाइण सां बि आनड़ी थींदी आहे। अच्छा, बराबरि। हिकु ॿी बीमारी आहे की रत अंधापड़ो, उहा छा आहे बीमारी? इहा नंढनि ॿारनि में पहिरियों काफ़ी थींदी हुई, हाणे बि जेके गांव में ॿार रहनि था जिते विटामिन ए जी जेके घटि मतिलबु विटामिन ए सफिशिएंट अमाउंट में नथो मिले त उन खे इहा विटामिन ए डिफिशियंसी चवंदा आहियूं। त उन्हनि ॿारनि खे ख़ासि करे विटामिन ए जा ड्रॉप्स ईंदा आहिनि उहे पियारींदा आहियूं, विटामिन ए जूं टैबलेट ईंदियूं आहिनि या खाइण में जीअं उहो ई आहे ग्रीन वेजिटेबल पालक आहे मेथी आहे गजरूं आहे फ्रूट्स आहे एप्पल मौसम्बी जूस पपीतो इहो ॾियूं त इहो ठीकु थी सघे थो। बराबरि। यानी दोस्तो तव्हांखे डॉक्टर ॿुधायो की तव्हां जेकॾहिं लगातार पंहिंजी लाइफस्टाइल चेंज करे वठंदा ऐं डाइट में तव्हां सुठियूं शयूं यानी सायूं भाॼियूं खीर सभु फ्रूट उन में ख़ासि हिननि ॿुधायो पपीतो वग़ैरह सभु खाईंदा त तव्हांजूं अखियूं बिल्कुलु सेहतमंद रहंदियूं। उन खां सवाइ एक्सरसाइज़ जो केतिरो महत्व आहे अखियुनि जी रोशनी जे लाइ उहो ॿुधाईंदा? एक्सरसाइज़ इहो ई आहे की जे रेगुलर एक्सरसाइज़ कनि त जीअं असांखे अखियुनि जी जीअं हाणे कंप्यूटर या मोबाइल वधीक यूज़ था कयूं जीअं एक्सरसाइज़ कयल हूंदी त थकावट घटि थींदी ऐं अखियूं असांजूं फ्रेश रहंदियूं। त तंहिंजे करे रेगुलर एक्सरसाइज़ कजे त रेगुलर जे ऑक्सीजन वग़ैरह शरीर खे मिले थियूं त शरीर तंदुरुस्तु रहंदो त अखियूं बि तंदुरुस्तु रहंदियूं। बराबरि। ख़ासि कुझु अखियुनि जी एक्सरसाइज़ हूंदियूं आहिनि उहे करण सां फ़ाइदो थींदो आहे? ख़ासि न भले इहो ई आहे की जेको जीअं सुबुह जो उथी करे पाण गाह ते हलूं था या सुबुह जो फ्रेश एयर जेका मिले थी त उहा शरीर जे लाइ सुठी आहे त उन हिसाब सां अखि खे बि सुठो रखंदा। कुझु योगा में बि अहिड़ियूं अखियुनि जूं ख़ासि कसरतूं सेखारियूं वेंदियूं आहिनि अखियुनि खे जल्दी सां खोल बंदि करणु या गोल घुमाइणु, इहे सभु एक्सरसाइज़ करण सां कुझु फ़र्क़ु पवंदो आहे? फ़र्क़ु इहो ई आहे की जेके थकावट थिए थी त उहा थकावट घटि थींदी ऐं जेको चश्मे जो नंबर हूअं पहिरियों 42 साल में ईंदो अॼुकल्ह थोरो जल्दी थो अची वञे त उहो पाण डिले थी सघे थो। जे मसल्स असांजूं स्ट्रॉन्ग हूंदियूं जेको बेताला चवंदा आहियूं त उहे मसल्स वीकनेस जे करे ई जीअं पहिरियों 42 साल में ईंदो अॼुकल्ह 38 साल में या उन खां बि जल्दी थो अची वञे त उहे योगा एक्सरसाइज़ कयूं त वापसि उहे मसल्स थोरी स्ट्रॉन्ग थींदियूं त चश्मे जो नंबर थोरो लेट ईंदो। बराबरि। घणेई अहिड़ा इश्तिहार बि नज़र में ईंदा आहिनि त तव्हांखे बिना ऑपरेशन जे अखियुनि जी चश्मो तव्हांजो लही वेंदो त छा इहो मुमकिन थींदो आहे? उन में इहो ई आहे जे प्लस नंबर आहे त प्लस नंबर जेको थींदो आहे उहो अखि जी साइज़ जे नॉर्मल खां नंढी हुजे त उहो प्लस नंबर जे करे थींदो आहे त उहो जे एक्सरसाइज़ कयूं त उहो प्लस नंबर कॾहिं कॾहिं लही वेंदो आहे पर उनजी उहो जीअं माइनस नंबर आहे उहो कॾहिं बि बिना ऑपरेशन जे बिना चश्मे जे या कॉन्टेक्ट लेंस जे करे न लही सघे। तंहिंजे करे प्लस नंबर आहे उहो कॾहिं कॾहिं लही वेंदो आहे पर उहो इश्तिहार ॾेई करे की भई असां नंबर लाहियूं था त माइनस नंबर कॾहिं बि एक्सरसाइज़ सां न लहे। तव्हां असांजे मंच ते आया, असांखे तव्हां चङी काराइती ॼाण अखियुनि जे बारे में ॾिनी। मूंखे उमेदु आहे त असांजे व्यूअर्स खे इहे ॻाल्हियूं जेके तव्हां ॿुधायूं उहे सम्झ में आयूं हूंदियूं, उन्हनि ॻाल्हियुनि खे हू पंहिंजे आम जीवन में अपनाईंदा ऐं सेहतमंद रहंदा। तव्हां असांजे मंच ते आया, तव्हांजा शुक्राना। शुक्रिया, नमस्ते। दोस्तो, हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। वरी गॾिजंदासीं साॻे ॾींहं ते साॻे ई वक़्त ते। तेसिताईं ॾिसंदा रहिजो सिंधी TV।